कंदाकोट लगभग शाहपुर वारे इलाके में जखरानी बिरादरी में तकरार ॿीहर कर खयो। धुरनि जी फायरिंग जी ॾेवठ में पेप्सी जखरानी थड़े ते मारिजी वियो। इतला ते जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश अस्पताल मुंतकिल कयो। ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। वाक़े जो केस दाख़िल न थियो। तंगवानी भरसा बिटाई कॉलोनी थाने जी हद गोठ सैद खान रिंद जे गोठाणनि मोटरसाइकिल सवार मुबैना ॾोहारी खे ड्रोड़ाए पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। पकतल हमरा पंहिंजो नालो ऐं ज़ात नथो ॿुधाए। होसपुर लॻ इंडस हाईवे उन शाख वटि ॿिनि मोटरसाइकिल सवार 3 हथियार बंदन BHU ॻोठ दड़ी सुधराणी जे डिस्पेंसर अब्दुल ख़ालिक मलिक खे हथियारनि जे ज़ोर ते अघु ॾेई 85,000 रोक रक़म मोबाइल फ़ोन ऐं मोटरसाइकिल फुर करे फ़रार थी विया। मज़ाहिमत ते खेनि ज़ख़्मी करे छॾियो। वाक़े जो पुलिस खे इतला वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। होसपुर जे मेन प्राइमरी स्कूल में सिंधी मीडिया जे सर ते स्कूल इंतज़ामिया पारां सक़ाफ़ती प्रोग्राम रचायो वियो। प्रोग्राम में शरीक उस्तादनि ऐं शागिर्दनि खे सिंधी टोपी ऐं अजरक ॾिनो वियो। स्कूली ॿारनि सिंधी क़ौमी गीतनि ते टेबलोज़ पेश कया। मक़ामी फ़नकार सैयद राशिद अली शाह सक़ाफ़ती प्रोग्राम में सिंधी क़ौमी गीत पेश करे सक़ाफ़ती प्रोग्राम खे 4 चंड लॻाए छॾिया। सॼो शहर सक़ाफ़ती रंगनि सां रंगिजी वियो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो DTN वेब न्यूज़। झोल जली जे वक्त बिताई झोल जली जे वक्त बिताई झोल जली जे ओ झोल जली जे वक्त बिताई होता सही ओ किरंदा कंद हजार वो यार किरंदा कंद हजार वो यार किरंदा कंद हजार सिंधुड़ियों ते सिर के नदी दो चांदो के रुमाया चांदो के रुमाया ताड़न में कमी न हो ताड़ियों गड्डी चांदो के रुमाया वो यार चांदो के रुमाया कुल्हन के सिंधी टोपी पाए सबा झड़ाओ सिंधी तो के सलाम आहे सबा झड़ाओ सिंधी तो के सलाम आहे अजरक वेड़े कुल्हन के अजरक वेड़े कुल्हन के सिंधी टोपी पाए सबा झड़ाओ सिंधी तो